श्रीमद् भगवत गीता अध्याय 7 ज्ञान व ज्ञान योग। श्री कृष्ण भगवान चयो त हे अर्जुन, मुझे आश्रय ते योगधार। हे अर्जुन, जै मुझे योग करे जिनके ज्ञान थियो आहे वो ज्ञान मां तोखे ॿुधायां थो। जै ज्ञान जे ॼाणण करे बाक़ी कुछ भी न बचियो आहे, मतलब जे ॿियो कुछ तोखे ॼाणणो न आहे, सो विरले पुरुष संसार का विरकत या न्यारो थिए थो। जेतरा भी न्यारा थियन था तिन विरकतन मां के बि थोड़ा मुक्ति पद के प्राप्त थियन था। जेतरा मुक्त थियन था तिन मां भी को विरलो मुझ महिमा जी जान के जाने थो। से मुझ महिमाऊं बुध। हे अर्जुन, आकाश, वायु, जल, पृथ्वी, मन, बुद्ध ऐं अहंकार उहे 8 प्रकृतियूं आहिनि। उन्हनि खे उत्पत्ति करण वारो मुंहिंजी माया आहे ऐं उहे 8 शरीर धारण जे अंदर में आहिनि ऐं ॿाहिरि बि आहिनि। जहिड़े रीत देह जो अंश मास आहे, तेज जो अंश भाव आहे ऐं जो पेट में अन्न पचाए थो। आकाश जो अंश पूर आहे। मन, बुद्ध, अहंकार ही सब 8 आहिनि। उहा सब मुंहिंजी माया आहे। हे अर्जुन, नाऊं उन्हें में जीवत आहे। सारो जगत संसार उन्हें मां ई बणियो आहे। 84 लख जूणियूं बि उन्हनि मां ई बणियूं आहिनि। हाणे ॿियो ॿुध, मां कहिड़ो आहियां? सारे संसार जे रचण वारे या मुंहिंजी माया आहे। तिन सभिनी जो उत्पन्न करता आहियां। पालन करता बि मां आहियां, परलय करता बि मां आहियां। सभ खां परे ऐं न्यारो बि मां आहियां। हे अर्जुन, मूंखां परे कुछ न आहे। सब भूत प्राणी मूं मां उत्पन्न ॼाण। जेके ॾिसे या ॿुधिजे थो सो ॼाण सब भ्रम आहे। अहिड़ी रीति जेके ॾिसे या ॿुधिजे थो सो ॼाण त सब भ्रम आहे। ऐं ही कोन्तिया पाणी में वस रस आऊं आहियां। सूरज में चंड जो तेज बि आऊं आहियां। अग्नि में तेज आऊं आहियां। प्राणी जी जोत बि आऊं आहियां। तपस्वियुनि जी तपस्या बि आऊं आहियां। हे पार्थ, सभिनी जीवन जो संतान बिज मूंखे ॼाण। बुद्धवाननि जी बुद्धि बि आऊं आहियां। तेजस्वी जो तेज बि आऊं आहियां। हे मुंहिंजे रस्ते खां हटाइण वारनि जो काम आहे, सो बि मां आहियां। ऐं ही जेके 3 गुण आहिनि, सतो, रजो ऐं तमो, उन्हनि खां मां न्यारो आहियां। त्रिगुणी माया मूं में नथी व्यापे। उन खां उहो बचंदो जेको मुंहिंजी शरण में ईंदो। ॿियो मूं वटि तरण जो को उपाउ कोन्हे। मां मूर्ख ऐं पापी जेके आहिनि ऐं पंहिंजे मुंहिंजे शरण में नथा अचनि ऐं माया में भुलिया पिया आहिनि। हे अर्जुन, माया उन्हनि जो ज्ञान भुलाए छॾियो आहे। उहे सदाई ही पिया कनि। हे अर्जुन, चइनि प्रकारनि जा पुण्यात्मा आहिनि जे मुंहिंजे स्मरण कनि था। हिकिड़ा जॻियासूं ज्ञान खे पाइण लाइ ऐं ॿिया कामनाउनि लाइ त असांखे धन प्राप्त मिले, उन्हनि लाइ मूंखे यादि कनि था। 3 रोग मिटाइण लाइ। चौथा ज्ञानी भॼन कनि था। उन सभिनी में ज्ञानी उत्तम आहे ऐं श्रेष्ठ आहे। सतस्वरूप स्वामी अविनाशी सदाई सुखनि जी ॾियण वारो ऐं दुखनि खे नाश करण वारो प्रभु आहे। अहिड़ो जो भॼन कनि था ऐं मुंहिंजे चरण में ध्यानु रखनि था, उहे ज्ञानी उत्तम आहिनि ऐं ज्ञाननि खे मां प्यार कंदो आहियां। हे अर्जुन, हे स्त्रियूं जे मुंहिंजो स्मरण कनि थियूं, उन्हनि खे बि तूं बुरो न समझ। उहे बि तमामु पुण्य आत्मा आहिनि जो ईश्वर जो भॼन कनि था। पर ज्ञानी मुंहिंजो आत्मा आहिनि। उन्हनि ज्ञानियुनि मुंहिंजे ई चरण जो आसरो वठी वरितो आहे ऐं उन्हनि मूंखे सभिनी खां उत्तम ठाकुर करे मञियो आहे। हे अर्जुन, जिन गणनि जन्मनि खां वठी मुंहिंजो भॼन कयो आहे, तंहिंजे ॿुध निर्मल आहे। उन्हनि खे मुंहिंजो ॼाणण जो ज्ञान थियो आहे। कहिड़ो ज्ञान थियो सो ॿुध। उन्हनि खे सभ में ईश्वर ई नज़र अचे थो। जेके मूंखे छॾे देवताउनि ऐं मनुष्यनि खे पूॼनि था, उहे जंहिं देवता खे पूॼनि था त मां उन्हनि जे हृदय में वेही उन देवताउनि लाइ पको विश्वास करायां थो। ऐं पोइ उहे माण्हू प्रीत ऐं श्रद्धा सां देवताउनि जी पूॼा कनि था ऐं मां ई उन्हनि देवताउनि में वेही माण्हुनि खे वरदान ॾियां थो। हे अर्जुन, देवताउनि जो ॾिनल वरदान अविनाशी न आहे, जंहिंजो असलु थोरो ॿुध आहे ऐं उहे देवताउनि जी पूॼा कनि था। ऐं हाणे अर्जुन, ॿियो ॿुध, देवताउनि जी पूॼा करण वारा देवताउनि जे लोक में वञनि था। मुंहिंजा भगत परमानंद अविनाशी पद खे प्राप्त कनि था। ॿियो ॿुध, मां अविनाशी आहियां। कंहिं मूंखे ॾिठो कोन्हे, कंहिं ॼातो बि कोन्हे। पंहिंजी कलाकारी मां पूर्ण आहियां ऐं जेके ॿुध जा हेण आहिनि उहे मूंखे कंहिं में बि परतक नथा ॼाणनि। उहे मुंहिंजे परम प्रताप खे नथा सम्झनि त मां कहिड़ो आहियां। हे अर्जुन, माण्हू वीचारा छा कनि? उन्हनि जो ज्ञान मुंहिंजी माया ढके छॾियो आहे। उहा माया उन्हनि जो ज्ञान प्रकट करणु नथी ॾे। ऐं हीअ अर्जुन,
हिकिड़ो मुंहिंजो नालो वेदन में चेतन पुरुष आहे, तंहिंजो अर्थ ॿुध। ब्रह्मा आदि खां वठी कोयले ताईं सभु पुराणे थिया आहिनि, जेके हाणे थिया आहिनि या अॻे थी गुज़रिया आहिनि, जेके पोइ थींदा, उन्हनि खे मां चङी रीति ॼाणा थो। मूंखे हिकिड़ो ई तूं ॼाणी थो, ॿियो केरु बि नथो ॼाणे, ऐं उहे छो नथा ॼाणनि। इंद्रनि जे भोगनि में उन्हनि जी कामना आहे, चङी शइ ते ख़ुशि ऐं ख़राबु शइ मिलण खे दुखी थियनि था। अहिड़े हर्ष ऐं शौक़ जे करे मोह में फासी मूंखे नथा सुञाणनि, उन करे हर हर ॼमण ऐं मरण था, जंहिंजा पाप नाश थी विया आहिनि। ही अहिड़ा पुण्य कर्मी परम पुण्य आत्मा संसार जी हर्ष शोक दुख ऐं कलेश खे मुक्त थिए ऐं मुंहिंजे भरोसे ते आहिनि, उहे मुंहिंजे भॼन मां कहिड़ो लाभ पाईंदा। सो ॿुध, जनम मरण जे दुखनि खां छुटंदा ऐं उन्हनि जे मन में मुंहिंजो सुञाणण जो ज्ञान प्रकट थींदो आहे। कहिड़ो ज्ञान पैदा थींदो आहे, सो ॿुध। मूंखे पूर्ण ब्रह्म करे था मञनि ऐं मूंखे सभु जो स्वामी करे था ॼाणनि ऐं मूंखे वेद करे था ॼाणनि। मूंखे ईअं ॼाणे अंतकाल ऐं मन जो निश्चय मुंह में रखे ऐं मुंहिंजो ई भॼन कनि था। ऐं जॾहिं देह छॾनि था, तॾहिं उहे पुरुष मुंहिंजे परमानंद अपनासी पद में वञी प्राप्त थींदा ऐं ईअं निश्चय करे ॼाण। ईअं श्रीमद भगवत गीता अपसंद ब्रह्म विद्या योग शास्त्रनि जो श्री कृष्ण अर्जुन स्वामी जो ज्ञान व ज्ञान योग वारो 7वां अध्याय समाप्त थियो। तात्पर्य अध्याय जो मक़सदु, जेके फ़क़ति मुंहिंजो आसरो वठनि था, से माया खां तरी पार पवनि था। चइनि क़िस्मनि जा मनुष्य मुंहिंजो भॼन कनि था, दुखी जिज्ञासू, धन जी चाहना कंदड़ ऐं ज्ञानी। उन सभिनी में ज्ञानी श्रेष्ठ आहे। देवताउनि जा पुॼारी देवताउनि खे पाइनि था, पर मुंहिंजा भॻत मूंखे प्राप्त कनि था। सत्यनारायण जो मातम। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, हिकु पटल नाले नंगर में शंकुकरण नाले माण्हू रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं वापारनि सां गॾिजी वापार करणु वियो ऐं रस्ते में शंकुकरण खे नांग लंघियो ऐं मरी वियो। संदन संगतियुनि उनजी क्रियाक्रम करे अॻिते रवाना थिया। जॾहिं मोटी पंहिंजे घर आया, तॾहिं शंकुकरण जे पुटु पुछियसि त मुंहिंजो पिता किथे आहे। उन्हनि वापारियुनि चयसि त रस्ते में पिणे खे नांग लंघियो, सो मरी वियो। ऐं पंहिंजे पीउ जो ई सामान वठि ऐं उनजी गति वास्ते चयऊं त उॻितो थी मोह आहे। हिकिड़े ॾींहुं ख़्यालु कयूं त जंहिं नांग मुंहिंजे पिता खे मारियो आहे, उन खे मां मारींदुसि। ऐं पोइ वञी वापारियुनि खां पुछा कयूं त उहो हंधु मूंखे ॾेखारियो जिते मुंहिंजे पिता खे नांग खाधो हो। पोइ वापारी वठी विया ऐं उहा जाइ ॾेखारियऊं ऐं उन जाइ खे कोॾर सां खोटणु लॻो। उन मां वॾो नांग निकितो ऐं चयऊं त मुंहिंजो घर छा लाइ थो खोटी। तॾहिं छोकिरो चयसि त मां शंकुकरण जो पुटु आहियां, जंहिं नांग मुंहिंजे पिता खे मारियो आहे, मां उन खे मारींदुसि। तॾहिं उन नांग चयसि त हे पुटु, मां तुंहिंजो पिता आहियां ऐं तूं मूंखे हिन नीच देह खां छुटा। उहा मुंहिंजो अॻियूं कर्म आहे जो मां उनखे भोॻियां थो। तॾहिं छोकिरे चयोसि त हे पिता, अहिड़ो को उपाउ ॾिसो जंहिंजे करे तव्हांजो मोकुश थिए। तॾहिं नांग चयो त हे पुटु, जे कंहिं गीता पाठ कंदड़ विद्वान खे घर में भोजन कराओ ऐं उनजी शेवा कर ऐं उनजी आसीस सां मां हिन देह खां छुटींदुसि। तॾहिं संदसि पुटु उन शहर में जेके बि गीता जा पाठ कंदड़ ब्राह्मण हुआ, तिन सभिनी खे घुराए गीता जे 7 अध्याय जो पाठ करायूं ऐं वेनती करे चवणु लॻो त हे महापुरुषो, तव्हां आशीष करियो त मुंहिंजे पिता शंकुकरण जो आधार थिए। तॾहिं सभिनी ब्राह्मणनि भोजन करे आशीष ॾिनऊं ऐं उन महिल ई उनजो पिता उन नीच देह खां छुटी वियो ऐं देवताउनि जी देह पाताऊं ऐं वहमान में चढ़ी वंकुड़ ॾे वियो। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, उहो गीता जे 7 अध्याय जो महात्म आहे, सो तो ॿुधो। हिते श्रीमद भगवत गीता जे 7 अध्याय जो महात्म समाप्त थियो।